साहब, शबीर अहमद शेख साहब, असांजा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबरान, तकी खान दारेजो साहब, असांजी यूनियन काउंसिल जा चेयरमैन साहिबान, असांजा पार्टी उहिदेदारान ऐं हिते वेठल तमामु भाइरो, जियालो, नौजवानो, बुजुर्गो, अस्सलाम वालेकुम, जिए भुट्टो अदा कंदुमि जे तव्हां शॉर्ट नोटिस ते सभु हिते आया हो, सभिनि महिरबानी कई आहे। असांजो अॼु जो एजेंडा निहायती अहम आहे। जीअं गुलाम कादिर शेख साहब चयो त ही ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे। ही को जाम इकराम या सैयद खुर्शीद अहमद शाह या नासिर शाह कंहिंजो ज़ाती मसलो न आहे। हिते सिंध में हर रहंदड़ माण्हू जेके बि हिते पिंडाल में वेठा हो, इहो हर माण्हू जो मसलो आहे। छो त अवां सभु सियासी फ़हम रखो था, तव्हां सभु शऊर रखो था। जेकॾहिं इहो कैनाल ठहनि था, तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त सिंध में पहिरियों ई पाणी जी खोट आहे। असां अॼुकल्ह वाराबंदी ते हलूं था। सिंध में कुझु ॾींहं पहिरियों ॻाल्हि हले पई त ॾुकार जी हालति आहे, ज़मीननि लाइ पाणी कोन्हे। अॼु वरी असां ॿुधूं था त नओं कैनाल कढी वरी सिंध जे पाणी में कमी कंदा। सिंध जो पाणी खुटे जीअं। सिंध में अगरि पाणी न हूंदो, अगरि फसल न थींदा त तव्हां खां मां पुछां थो पोइ छा थींदो? छा जॾहिं असांजो एग्रीकल्चर तबाह थींदो त तव्हां मूंखे ॿुधायो त बेरोज़गारी वधंदी न वधंदी, बदअमनी वधंदी न वधंदी? बिल्कुलु वधंदी। इन करे असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत ॾिनी आहे त निकिरो। ही हिकिड़ो अहम इशू आहे। हिन इशू ते मुंहिंजो साथ ॾियो त हिन इशू खे ईअं ई दफ़न करायूं जीअं कालाबाग डैम खे दफ़न करायोसीं। मां अव्हांखे चवंदुसि त हे को सिंध पंजाब या कंहिं ॿिए सूबे जो मसइलो न आहे। हे हिकिड़ो मुक़ाबिलो आहे पंहिंजो हिकु सोच सां, जेके हमेशह सिंध सूबे जो इस्तहसाल करणु चाहिनि था। माज़ी में तव्हां ॾिठो मुख़्तलिफ़ इशूज़ ते, कॾहिं कालाबाग डैम, कॾहिं सिंध सां ज़्यादती कई वेंदी आहे त सिंध खे जेका गैस निकिरे थी उन जो कमी जो सामनो हूंदो आहे। अव्हांखे मां ॿुधाइणु चाहियां थो त हिन मुल्क जी 70% गैस जी प्रोडक्शन सिंध पैदा करे थो। पर तव्हां ॾिसो त अॼु बि तव्हांजा कई ॻोठ गैस खां महरूम आहिनि। उहा गैस ॿियनि सूबनि ताईं पुॼे थी, पर जितां निकिरे थी उतां जा माण्हू महरूम आहिनि। तव्हां ॾिसो थर कोयलो, उन सां बिजली पैदा थिए थी। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त पाकिस्तान में वधि सस्ती बिजली जेका आहे उहा कोयले सां ठहे थी, पर उहा बिजली ॿियनि सूबनि ताईं पुॼे थी, पर उन बिजली खां असां ऐं तव्हां बि महरूम आहियूं। दोस्तो, इशूज़ आहिनि। इन ते वाहिद हिन मुल्क में पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, जंहिंजा तव्हां ऐं असां कारकुन आहियूं, जेका स्टैंड वठे थी ऐं हमेशह विड़ी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त 18वीं तरमीम सदर ज़रदारी साहब ख़ुदि मुख़्तारी ॾेई सूबनि खे पंहिंजा पावर घटाया। तारीख़ में अहिड़ो तव्हांखे कहिड़ो सदर मिलंदो? अॼु वरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी और सदर ज़रदारी साहब के खिलाफ
हिकिड़ी प्रोपेगेंडा कई वञे थी त कैनालनि जी मंज़ूरी सदर ज़रदारी साहब ॾिनी आहे। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो सदर ज़रदारी साहब खे उहो इख़्तियार ई कोन्हे, पर कंहिं बि प्रेसिडेंट खे इख़्तियार न हूंदो त उहो कैनालनि जी मंज़ूरी ॾिए। उहा सिर्फ़ु प्रोपेगेंडा, इहा हिकिड़ी सोशल मीडिया ते मुहिम हलाई थी वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ त सदर ज़रदारी सौदेबाज़ी कई आहे। अव्हांखे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप सदर ज़रदारी साहब हुजे, जेकॾहिं उनखे सौदेबाज़ी करणी हुजे हा त 11 साल जेल में न रहे हा। जेकॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सौदेबाज़ी करणी हुजे हा त उहो फाई ते न चढ़े हा। तव्हां अवाम में अॼु बि उहो हुजे हा, पर हुन चयो न, मां का सौदेबाज़ी न कंदुमि, भले मूंखे फाई ॾेई छॾियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कि तव्हांखे ख़बर आहे कई धमकियूं मिलियूं, इहे ऑफर कयूं वयूं त तव्हां मुल्क खां ॿाहिरि वेही पार्टी हलायो, पर हुन उन शइ खां इनकार कयो। हुन चयो त मां पंहिंजी अवाम ॾे वेंदुसि। अहिड़ी तरह असांजो नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, तव्हां छा था सम्झो जंहिं ख़ानदान में एतिरियूं शहादतां थियूं हुजनि, उन लाइ आसान हूंदो आहे त मुल्क में अची पंहिंजी जवानी हर शइ क़ुर्बान करे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप संभारे। इहो हिकिड़ो वॾो इम्तिहान हूंदो आहे, पर उन खे अहिड़ो बि मौक़ो हुयो जे वञी मुल्क में कंहिं बि मुल्क में वॾे खां वॾे मुल्क में वञी वेही पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारे आहे, पर हुन चयो न, मां पंहिंजी अवाम सां वेंदुमि। मुंहिंजी पार्टी उते आहे, मुंहिंजो बेस उते आहे पाकिस्तान में, ऐं मां उते वञी उन कुवतनि ऐं उन्हनि साज़िशी अनासरनि सां मुक़ाबिलो कंदुसि। ऐं तव्हां असांखे फ़ख़्रु आहे त तव्हां असांजो उन पार्टी सां तालुक़ु आहे। असां सलाम पेश कयूं था पंहिंजी लीडरशिप खे। मां अवां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त 25 तारीख़ ते पाण सभिनी खे निकिरणो आहे, भरपूर नमूने सां निकिरणो आहे, ऐं पाण खे उन्हनि कुवतनि खे ॾेखारिणो आहे जेके बज़िद आहिनि त इहे कैनाल ठाहींदासीं। उन्हनि खे मजबूर करिणो आहे त उहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठनि ऐं इहो नोटिफिकेशन निकिरे। इंशाअल्लाह मां तव्हांखे यकीन ॾियां थो, मूंखे पंहिंजी लीडरशिप ते पूरो भरोसो आहे। जंहिं तरीक़े सां उहे जिदोजहद करे रहिया आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां उन्हनि स्टैंड वरितो आहे त इहे इंशाअल्लाह कैनाल रद्द थींदा, इहे कॾहिं बि न ठहंदा। तव्हां सभिनी खां वाइदो वठणु चाहियां थो त 25 तारीख़ ते तव्हां असां सां गॾु निकिरंदव न? जेके बि निकिरंदा हथ मथे कयो। इंशाअल्लाह मां तव्हां सां गॾु हूंदुसि। 5 बजे शाम जो 25 तारीख़ ते तव्हां हिते जाम हाउस ते ईंदव, सभु दोस्त गॾिजी निकिरंदासीं। ऐं थोरी देरि में मां जेके असांजा चेयरमैन हज़रात आहिनि उन्हनि सां बि मीटिंग कंदुसि, जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर्स आहिनि उन्हनि ते बि कुझु ज़िम्मेवारियूं रखंदासीं। ऐं मां तव्हां सभिनी दोस्तनि जो वरी शुक्रिया अदा कयां थो। महिरबानी। जीए भुट्टो।